पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद अवैस कादिर शाह 111 वोट खड़ी। सिंध असेंबली जो स्पीकर चूंडिजी वियो। MQM जे सूफिया शाह रुगो 36 वोट खया। आगा सिराज दुरानी वोटन जी गणप मुकम्मल थियण खां पोइ नतीजन जो ऐलान कयो। सैयद अवैस कादिर शाह स्पीकर जे उहिदे जो हलफ खड़ी वरितो। पीपल्स पार्टी जो नवीद एंथनी बि 111 वोट खड़ी। सिंध असेंबली जो डेप्टी स्पीकर चूंडिजी वियो। MQM जे राशिद खान 36 वोट खया। डेप्टी स्पीकर नवीद एंथनी खे बि उहिदे जो हलफ खड़ायो वियो। स्पीकर सैयद अवैस कादिर शाह चयो आहे त हू PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, फलियाल टालपुर जो थोराइतो आहे। पहिरियों भेरो सखर डिस्ट्रिक्ट मां स्पीकर चूंडण एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। सिंध सरकार जी कारकर्दगी जे करे अवाम असांखे चूंडियो। सुन्नी इतिहाद काउंसिल जो बाइकॉट। सुन्नी इतिहाद काउंसिल जे 9 मेंबरनि बि हलफ खड़ी वरितो। अॼु मजमूई तौर ते 10 नवनि चूंडियल मेंबरनि हलफ खयो। मुल्क दहशतगर्दी समेत ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे। सिंध जी अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखंदासीं। 9 चूंडियल मेंबरनि खे भलीकार चवा थो। सिंध जे नामज़द वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवण आहे त ईंदड़ हुकूमतुनि लाइ दहशतगर्दी सां मुक़ाबिलो वॾो चैलेंज हूंदो। दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो कंदे पाक फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस जा अहलकार शहीद थिया। चूंडनि दौरान असांजा 12 कारकुन शहीद थिया। सिंध असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। क़ाइदे ऐवान लाइ नामज़दगी काग़ज़ अॼु जमा कराया वेंदा। PP पारां मुराद अली शाह ऐं MQM अली ख़ुर्शीदी खे उम्मीदवार नामज़द करे छॾियो। इमरान खान जो ख़त लिखड़ अंदरूनी मामलनि में मुदाख़लत आहे। KPK में ANP कंहिं जी ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल आहियूं, वज़ारतूं न पिया वठूं, कानून साज़ी ऐं ॿियनि मामलनि में सपोर्ट कंदासीं। GDA कॾहिं बि 1 खां वधीक सीटूं नाहिनि खटियूं। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। PP अॻवान शाज़िया तमरी ऐं नफ़ीसा शाह पारां क़ौमी असेंबली जी मख़सूस सीटुनि तां इस्तीफ़ा। ॿई औरत मेंबर जनरल इलेक्शन बि खटे चुकियूं। जनरल इलेक्शन खटण बाद ॿिन्ही मख़सूस सीटुनि तां इस्तीफ़ा ॾिनी। शर्मिला फारूकी, सहर कामरान मख़सूस सीटुनि ते मेंबर चूंडिजी वियो। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि जा इजलास 28 फरवरी ते तलब कया विया। ॿिन्ही ऐवाननि में नवां चूंडियल असेंबली मेंबर हलफ खणंदा। बलोचिस्तान असेंबली जो स्पीकर जान मोहम्मद जमाली 9 मेंबरनि खे हलफ खणाईंदो। स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जी चूंड जो शेड्यूल बि जारी कयो वेंदो। मुल्क में सदर जी चूंड 9 मार्च ते थियण जो इम्कान। इलेक्शन कमीशन जल्द शेड्यूल जारी कंदो। सदर लाइ आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जो गॾियल उम्मीदवार आहे। वज़ीर आज़म जी चूंड 2 मार्च ते कराइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। शहबाज शरीफ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जो गॾियल उम्मीदवार आहे। सॼे मुल्क में अॼु शब बारात अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। सॼे मुल्क जी मस्जिदुनि में महफ़िलुनि जो अहतमाम कयो वेंदो। सॼी राति इबादत ऐं नफ़िल अदा कया वेंदा। मस्जिदुनि में आलिम सगोरा शब बारात जी फ़ज़ीलत बयानु कंदा।